अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट संग हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कंदा दोस्तों, त बिना देर रहणो त पंहिंजी अपडेट जे तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॾिसंदो न त नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो त मिठल जेको आहे शेरदिल जी घर वेंदो ऐं हुते माना बालाज खाने जी दाऊं कंदो। त बालाज खान मूंसां सुठो न हलियो आहे, मुंहिंजी न्याणी खे बदनाम करे छॾियो आहे। त हुन ते हुनखे शेरदिल चवंदो त मां कॾो को जेको आहे बालाज खाने जो सिर कटे अची तव्हांजे क़दमनि में उछलायां हा, पर मूंखे जेको रोकी वेठो आहे त मूंखे पंहिंजो चाचो रोकी वेठो आहे, न त कॾो को बालाज खान जो चालीहो बि थी वञे हा। जी दोस्तों, ॿिए पासे ॾिसंदव त मुंशी जेको आहे त गुलाब ऐं हाकिम खे जेको आहे त आपे मां कढंदो ऐं हू चवंदा त वक़्तु अचण ते तोखे ख़बर पवंदी त कीअं असां जेको आहे त मल्हार जो कमु पूरो था कयूं। त हिते मुंशी खिली करे चवंदो त तव्हांजो जॾहिं वक़्तु आयो त तव्हांखे पंहिंजे हथनि सां मां दफ़नाईंदुसि। जी दोस्तों, नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहो बि ॾिसण लाइ मिलंदो त राबेल जेको आहे त पंहिंजे माउ जे अॻियां रोअंदी ऐं ॻोड़ा ॻारींदी ऐं चवंदी त मूंखे तुंहिंजी थन जो कसम त मां कॾहिं बि अहिड़ो गुनाह न कयो आहे, न कंदसि, न सोचे सघां थी। मूं ते जेके आहिनि त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इल्ज़ाम आहिनि। बालाज खान इल्ज़ाम हणी करे ऐं मूंखे पंहिंजो करणु थो चाहे, पर हू जेको आहे त पंहिंजे मक़सद में कॾहिं बि कामयाबु न थींदो। ऐं राबेल पंहिंजी माउ खे चवंदी तूं कॾहिं बि मूंखे मेरो न मञजां। उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। पसंदि आहे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो जी अपडेट सां। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।